असां अर्ली रमज़ान ते 200 केस लिवर ट्रांसप्लांट जा पूरा कयासीं ऐं मुंहिंजे लाइ त ख़ुशख़बरी आहे ई आहे ऐं मां ॾाढो ख़ुशि आहियां, पर सिंध जे लाइ सॼे पाकिस्तान जे लाइ ही वॾी ख़बर आहे। उहो बि गमबट शहर में, जेको तमामु सिंध जो हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे, उन में असां कयो। मुंहिंजो इहो हुयो त हिते लिवर ट्रांसप्लांट जा केसिस जेके हुया इहे ॿाहिरि वेंदा हुआ, चाइना वेंदा हुआ, इंडिया वेंदा ऐं उन में वॾो ख़र्चु कंदा। 60 लख 70 लख त उते रुगो डॉक्टरनि खे ॾींदा हुया, उन अस्पताल खे ॾींदा। उन खां पोइ ॿियो जेको ख़र्चु हूंदो हुओ, मुंहिंजी फैमिली डिस्टर्ब थींदियूं, डोनर वठी वेंदा हुआ, वॾे वीचारे तकलीफ़ में वेंदा हुआ हितां। तो उहो सभु असां हाणे हिते कयूं पिया ऐं ॾाढे सक्सेस रेट बि असांजो ॾाढो सुठो आहे, 93% आहे। ऐं इहा अलासी असांखे हिमत ॾिनी ऐं असां उनखे करे वियासीं। ऐं सिंध गवर्नमेंट जेको उन में माली मदद की, पैसा सभु उन असांखे ॾिना। ऐं जीअं वज़ीर आला पंहिंजो मुराद अली शाह साहब जो बि तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां त हमेशह हर दफ़े हर चपे ते हू मदद कंदो रहियो ऐं हीअ असां टारगेट पूरो कयोसीं। हाणे ही टारगेट जेको आहे इनशाला ॿिए रमज़ान ताईं, हाणे असां 200 कया आहिनि, ॿिए रमज़ान इनशाला 300 जो टारगेट आहे, असां 300 पूरा कंदासूं। ऐं ही तमामु असांजे लाइ हिकु वॾी ही ख़बर आहे ऐं असां ॾाढो ख़ुशि बि आहियूं त असां इहो अचीव करे चुका आहियूं। ऐं इनशाला अॻिते बि अलाह सां हिमत ॾींदो त जेको असांजो प्रोग्राम हलंदो रहे। हिन में हिकिड़ो मां अर्ज़ु कयां त चाहे सॼो पैसो सिंध गवर्नमेंट पई ॾिए ऐं असां चइनी प्रोविंसिस जा केस चइनी जा कयूं पिया, जंहिंमें बलोचिस्तान बि आहे, फ्रंटियर बि आहे, त पंजाब बि आहे ऐं उन खां पोइ आज़ादु कश्मीर बि आहे। त इहे केस अचनि था, इन ख़र्चु अचे थो। जेकॾहिं हर को प्रांस जेको आहे पंहिंजा जेके 50% जेको मरीज़ अचे थो उहो ख़र्चु बीहर करे, बलोचिस्तान जो उहो ख़र्चु बीहर करे, अहिड़ी तरह सां फ्रंटियर जो आहे त उहे जेके पेशेंट्स अचनि था असांजो उनजो उहो ख़र्चु बीहर असांखे माली मदद कनि असांखे, त जीअं ई असां आराम सां ही प्रोग्राम अॻिते वधाए सघूं ऐं वधाईंदा रहूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk